नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो जान मोहम्मद मां खबर ॾींदा। टंडो जान मोहम्मद लग दे सांकी गोठ मोहम्मद अनवर सिराई में सिद्दीक संस हाइबर्ड बिज जवाला FN जे बारे में गरजानी थी, जंहिं में BM अकील अहमद ASM अजीम गिल DPM ऑफिसर शहरियार जट FSC नवीद आरई जी अगवानी में मीटिंग कई वई। उन मौके ते जमींदार रजब अली सिराई, यासीन दरस, गुलजार अहमद सिराई, हसन मेमून, अदनान मेमून, गुलाम डेथो, आसिफ बलोच, वारिस जट ऐं ॿियनि उन्हनि बिरादरी जे ज़मींदारनि शिरकत कई। इन्हनि मीडिया खे ॿुधायो त ज्वाला हाइब्रिड बिज जी पैदावार ऐं एवरेज तमाम बेहतरीन ॾेई रहियो आहे, जॾहिं त एकड़ आ में 400 मण आलू जी फी पैदावार ॾेई रहियो आहे। ज़मींदारनि खे तमाम बेहतरीन फ़ाइदो मिली रहियो आहे। हिन एरिया में ॿियनि कंपनियुनि जे बिजनि खां क़ीमतुनि में तमाम वॾो फ़र्क़ु आहे। हिननि आबादगारनि खे पैगाम ॾींदे चयो त ज्वाला हाइब्रिड सन्स बिया हाइब्रिड बिज इस्तेमाल कयो ऐं फ़ाइदो वठो, खुशहाल बनिजो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।